नाज़रीन, अवामी प्रेस क्लब मलीर ऐं साकरो अदबी फोरम तरफ़ां साल 2025 जे आख़िरी लहंदड़ सिज खां मोकिलाणी मलीर जाइ सिंध जे अणवड़च जाखोड़ी सियासी समाजी ऐं क़ौमी अॻवान सैयद ख़ुदा शाह सां यादगार सुरमई शाम सिंध जे तारीख़ी माग बंभोर जे समुंड किनारे मल्हाई वई। तक़रीब में मलीर ज़िले समेत ठठे ज़िले जे साकरे, केटी बंदर, कारोचाण, घारो, गजू ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मां सियासी समाजी अदबी कारकुननि शहरनि वॾे तादाद में शिरकत कई। उन मौक़े ते सुरमई शाम जूं 2 वहिकूं मुनक़द थियूं। पहिरीं वहिक में सियासी समाजी सहाफ़ती अदबी कटेड़ जे नामवर शख़्सियतनि, सिंध कल्चर फोरम जो चेयरमैन सादिक लाखो, क़ौमी अवामी तहरीक जे इशफ़ाक़ चिनड़, अवामी तहरीक जे आली मोहम्मद कलमती, साकरो कादर मलिपोटो, केबी लाशारी, प्रोफेसर आगा शेरगुल सरकी, गुलाम नबी मंगसी, अली मस्तोई, यूसुफ शाह, अला जुड़ियो बरफत, फ़कीर नबी बख्श बलोच, अवामी प्रेस क्लब मलीर जे सदर जमशेद ज़ोराणी, इरफान अब्बासी, इकबाल शाहीन, गफ़ूर शाह तकवी, GM थहीम कादर समूह ऐं ॿिनि ख़िताब कयो। साईं जी सॼी जिदोजहद मुंहिंजे साम्हूं आहे। असां गॾिजी जिदोजहद कई आहे। ख़ासि तौर ते अॼु जेको प्रोग्राम थियो आहे उन ते मूंखे फ़ख़्रु थियो आहे। अॻे असांजी क़ौम खे मुर्दापर अवामी प्रेस क्लब ऐं दोस्तनि जेको प्रोग्राम थियो आहे इन जे करे असांखे फ़ख़्रु आहे। साईं असां चवंदासीं शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जंहिं असां जाइन ओताकनि में काकी साण लोर 10 भेरा ॾींहं में पाण मकान भोर हुजे विया हिंगलोर त पोइ कर्म मिलंदे कापड़ी। हे साईं ख़ुदा ने जहिड़ा किरदार जेके असां वटि आहिनि असां सभिनीनि ते फ़र्ज़ु थिए थो त असां हिननि खे हिननि जी हयाती में भेटा ॾियूं। हे तमामु सुठो क्लब साकरो अदबी फोरम जो ताईं शुक्रगुज़ार आहियां जो अॼोको ॾींहुं मूंसां उन्हनि मनसूब कयो आहे। बंभोर जे तारीख़ी माग ते इहो ॾींहुं पाण मल्हाए रहिया आहियूं। उन ते आऊं ॿिन्हिनि फोरमनि खे तमामु घणी मुबारकबाद ॾींदुसि ऐं साॻियो वक़्तु उन्हनि खे शाबाश बि ॾींदुसि। बंभोर असांजे जिदोजहद जी अलामत आहे ऐं असांजे लोक दास्तान जो हिकिड़ो वॾो सिलसिलो असां लाॻापियल आहे। अॼु उन ते वेही असांजो वचन था करियूं त असां पंहिंजे अॼु मल्हाईंदड़ शाम सभिनी दोस्तनि खे मुबारकबाद। मां साईं ख़ुदा ॾिनो शाह जे लाइ कुझु ॻाल्हायां। इहो ईअं आहे ॾीए खे रोशनी ॾेखारणु। साईं पाण रोशनी आहिनि ऐं समाज में जेके उन्हनि जा कम आहिनि उहे कंहिंखां लिकल आहिनि। साईं जी सरपरस्ती में जेके मलीर जी मालकी साकरो फोरम ऐं अवामी प्रेस क्लब तरफ़ां मलीर ऐं ख़ासि करे सिंध जे अहिड़ी शख़्सियत सां शाम सुरे शाम मल्हाए रहिया आहिनि जेको जंहिंजे कोल ऐं फेल में को फ़र्क़ु कोन्हे को। सैयद ख़ुदा शाह अहिड़ो माण्हू आहे जंहिं जॾहिं खां जाखोड़ कई आहे, जिदोजहद कई आहे त उनजे रत सत में सिंध आहे ऐं सिंध सां वफ़ादारी आहे। ऐं हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जेके सिंध खपाइनि था ऐं सैयद ख़ुदा शाह अहिड़ो माण्हू आहे। सभ खां पहिरीं अवामी प्रेस क्लब मलीर अदबी संगत साकरो खे मुबारकबाद पेश कयां थो त अॼु असीं जंहिं हिन माग ऐं मकान ते गॾु थिया आहियूं हीउ असांजो तारीख़ी माग ऐं मकान आहे जो दुनिया जे कंहिं बि ख़िते में जॾहिं असीं वेंदा आहियूं त असीं पंहिंजो तारीफ़ कराईंदा आहियूं त असीं बंभोर जा रवासी आहियूं ऐं बंभोर असांजे कल्चर जो हिसो आहे। ऐं उन बंभोर जी ज़मीन ते उन बंभोर जी मिटीअ ते साईं ख़ुदा शाह साहिब जी जेका हीअ शाम मल्हाई पई वञे। अॼोके तक़रीब हवाले सां जसो जे अवामी प्रेस क्लब मलीर खे ऐं साकरो अदबी फोरम खे जंहिं ही मेड़ाको मचायो आहे ही मेड़ाको हिकु ऐं साकरो अदबी फोरम ऐं अवामी प्रेस क्लब जे दोस्तनि खे मुबारकबाद पेश कयां थो त अवामी प्रेस क्लब जेका नयनि रवायतुनि जी अमीन आहे सिंध जे हिन तारीख़ी माग बंभोर जंहिंजो हिकिड़ो हिस्टोरिकल हिकिड़ो तारीख़ी पस मंज़र आहे उन शइ खे वरजाइणु उते अॼु जे नौजवान खे सॾु ॾेई कोठ ॾेई हिते वठी अचणु दरअसल उन तारीख़ खां साथी रहिया आहियूं।